सोराब साईं, बस 1 मिनट पुलिस न पहुचे हा न, पीर अमजद जो कम तमाम थी वियो। सदाई पुलिस वारदात का पोइ पहुचंदी आहे, पर हिन वक़्तु अलाए छो वारदात को अॻ में पहुची वई। लगे थो त पीर जा भाग भला हुआ जो अॼु बची वियो। पीर अमजद जा भाग भला न आहिनि। अच्छो आहे मुंहुं तव्हांजो। तव्हां वञण में देर छो कई? पुलिस जे अचण खां अॻु में ई तव्हां हिन पीर अमजद जो कम तमाम छो न कयो? मुर्शिद साईं, असांखे को अंदाज़ो कोन हो त पुलिस कां ईंदी। बाबा साईं, पुलिस ते कहिड़ो एतबार? पुलिस ई न दोस्ती सुठी न दुश्मनी सुठी। तव्हां पीर अमजद खे मामूली माण्हू सम्झो आहे छा? तव्हां में उहा सग ई न आहे जो तव्हां पीर अमजद जो कम तमाम करे सघो। पीर सोराब साईं, हाशिम जी कंहिं हिम्मत न आहे ॾिठी, गोली कंहिंजी औकात न आहे ॾिसंदी। खबरदार पर खान, तू पुलिस जे घेरे में आई। अहिड़ी का बि चालाकी न कजो जेका तव्हांजी मौत जो सबबु बणिजी। इंस्पेक्टर, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? सोराब खान, मां तोखे कामरेड करम खान जे क़त्ल में गिरफ़्तार थो कयां। हमारी बिल्ली हमें में आओ। वाह मिस्टर मौला दादो वाह, अॼु ताईं उहा सरकार ई कोन जेल ठाहिया आहिनि जेके पीर अमीर ऐं वॾेरनि खे गिरफ़्तार कनि। हाशिम खान, कन खोले ॿुध, न त तूं पीर आहीं न अमीर। पंहिंजी औकात में रह, अहिड़ो हशर कंदो मई जो सॼो ईंदड़ नस्ल यादि रखंदी। सर, मूंखे इजाज़त ॾियो त हाशिम खे इनकाउंटर में दफ़ो करे छॾिया। मौला दादा, मां अहिड़ो मज़ाक बर्दाश्त करण जे मूड में बिल्कुलु न आहे। वे ते त तोखे दावत थो खारायां। पीर सोराब खान, आऊं हद जो SHO आहियां ऐं मुंहिंजी अव्हां सां मज़ाक थिए ई कोन थी। जेकॾहिं इहो मज़ाक न आहे मौला दादा, त पोइ तूं पंहिंजी ज़िंदगीअ जी संगीन ग़लती करे रहियो आहीं, ऐं इहा ग़लती तुंहिंजी ज़िंदगीअ खे जहन्नुम बणाए सघे थी। सर, लॻे थो त हीअं इज़त सां कोन हलंदो। हिनखे ॿुधाइणो पवंदो त पुलिस कहिड़े कारीगर जो नाम आहे। पीर सोराब खान, मूंखे मजबूर न कयो। हाशिम ऐं तव्हां सभु गिरफ़्तार थी चुका आहियो। इज़त सां हलो त बहितर आहे अव्हां जे लाइ। मजबूरन मूंखे पंहिंजे हिन जवाननि खे ऑर्डर ॾियणो पवंदो। पछताईंदे मौला दाद, पछताईंदे। मुंहिंजा मुरीद धरणे ते वेही रहंदा ऐं तुंहिंजे लाइ ही धरती ड्रामो करे छॾींदा ऐं मुल्क जी मैशत हेठ विहारे छॾींदा। हेठ। मौला दादा, अगर एडो मुर्स माण्हू आहीं गिरफ़्तार त करे ॾिस। मिस्टर यासीन, हाशिम खे खणी मोबाइल में उछलाए। अहिड़ो त कुटको हुजोसि जो हुनखे ख़बर पए त पुलिस जी बहादुरी छा आहे, छो त अॼु ताईं हिन सां के ईमानदार ऑफिसर जो पल्लो ई न पियो आहे। औलाद, इहा कहिड़ी बेअदबी आहे? पंहिंजी वर्दीअ जो नाजायज़ फ़ाइदो न खण। पीर सोराब खान, मूंखे मजबूर न कयो। इज़त सां हलो था या पंहिंजी मां सिपाह खे हुकुम ॾियां। हलो।